अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु असां ॻाल्हि कंदासीं। ही हिकिड़ो मोटर आहे असां वटि, ठीकु आहे। पखे जो मोटर आहे, नंढड़ो पखो आहे हिकिड़ो, उनजो ही मोटर आहे। ही ॿियो टियों ॾींहुं आहे त माना पंहिंजी स्पीड घटि करे वियो आहे, पंहिंजी स्पीड घटाए वियो आहे, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा जेको आहे सो गरम बि थी थो वञे। इन जी वजह बि तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त हिनखे माना तेल कीअं ॾिजे। ही गरम छाजे करे थो थिए, स्पीड छो घटाई आहे हिन, ऐं इन जी सॼी जेका आहे इहा डिटेल तव्हांखे असां हिन वीडियो में ॿुधाईंदासीं, ठीकु आहे। पहिरियां तव्हांखे असां हलाए ॾेखारियूं। ही आवाज़ बि करे थो, ॾाढो आवाज़ थो करे। इहो कहिड़ी वजह जे लाइ थो करे, इहो बि तव्हांखे हिन वीडियो में इहो बि तव्हां हिन वीडियो में सम्झी सघो था, ठीकु आहे। तव्हां ॿुधी रहिया आहियो कीअं आवाज़ु ॾिसो हिन जो आहे। हाणे इहो छो थो करे, इन जी वजह सिर्फ़ु इहा आहे त हिनखे तेलु ॾियणो पवंदो असांखे। मशीनुनि जो जेको ख़ासि तेलु हूंदो आहे उहो हिन वक़्तु मूं वटि न आहे। तव्हांखे मां इहो बि ॿुधायां थो त पंहिंजो सरियह जो जेको तेलु हूंदो आहे, जेको आम करे माण्हू वारनि पंहिंजनि खे हणंदा आहिनि पंहिंजे जिस्म खे, ठीकु आहे न, उहो तव्हां हिन में इस्तेमालु करे सघो था। हिनखे तव्हां इहो तेल बि ॾेई सघो था हिन मोटर खे। हितां असां कनेक्शन कयो आहे, हाल फ़िलहालु मथे छित में लॻल हो, हुनखे असां हेठि लाथो आहे ऐं हिते हाणे हिनखे असां तेलु ॾींदासीं। हीअ ॾिसो हिकिड़ो ब्रश आहे, हिन सां पहिरियां तव्हां हिनखे साफ़ु कजो। असां हिनखे माना साफ़ु कंदासीं मोटर खे पहिरियां। दज़ी वग़ैरह जेका हूंदी हिन ते कट, उहा सॼी असां पहिरियां साफ़ु कंदासीं, ठीकु आहे न। यादि रखिजो त पहिरियां हिनखे साफ़ु करिणो आहे, पोइ हुनखे जेको आहे न तेलु ॾियणो आहे। जे ईअं ई किने खे तव्हां तेलु ॾींदव त अञा उहो वधीक मतिलबु ॻोरो थी वेंदो, न हलंदो। हुनखां पोइ अञा ज़ोर ॾियणो पवंदो मोटर खे, ॼमी वेंदो हुते। चङी तरह सां हिनखे साफ़ु करिणो आहे। तव्हां वीडियो खे लास्ट ताईं ॾिसंदव त तव्हांखे चङी तरह ख़बर बि पइजी वेंदी त हिनखे कहिड़ी तरह सां तेलु ॾिनो वेंदो आहे, ठीकु आहे न। हीअ जेको अॼु जो मुंहिंजो वीडियो आहे न, हिन में तव्हांखे सुठे में सुठी मालूमात मिलंदी, छो जो काफ़ी सारा दोस्त आहिनि जिन खे न ईंदो आहे तेलु ॾियणु। सिर्फ़ु तेलु ॾियण जे करे बि हू मिस्त्रियुनि ॾे पंहिंजो पखो वग़ैरह खणी वेंदा आहिनि। त तव्हां घर वेठे पंहिंजे मोटर पखे खे तव्हां तेलु ॾेई सघो था पाण, ठीकु आहे न। ऐं तेल बि मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त तेल बि तव्हां पंहिंजो सरियह वारो जेको आहे उहो तव्हां इस्तेमालु करे सघो था। हीअ ॾिसो, हीउ तेलु आहे, सरियह जो तेलु आहे हिन में। हाणे मां हिनखे पोएं पासे खां तेलु ॾियां थो, ठीकु आहे न। तव्हां बि ईअं ई हिनखे तेलु ॾींदव, हिन खां पोइ थोरो फेराइजोसि त जीअं तेलु अंदरि लहे हिन में। वरी उन खां पोइ तव्हांखे ब्रश सां वरी इनखे ई साफ़ु करिणो आहे। इन जो बि मेन मक़सदु आहे, उहो मक़सदु जेको आहे न इहो आहे त जेकॾहिं मां हिनखे सिर्फ़ु मथां विझी ऐं फेराईंदो वञा त हीअ अंदरि लहे या कॉइल में, ऐं पंहिंजो जेको कॉइल आहे, जेका हिन जी वाइडिंग थियल आहे मोटर जी, उन में तेलु वञे हा ऐं उनखां पोइ करंट छॾे हा पंहिंजे लेखे करंट, त उनजो नुक़सानु उहो बैटरी ते। हीउ सोलर जो आहे, तव्हांखे ख़बर आहे त सोलर अॻ में ई हल्की शइ आहे। बिजली जेका आहे उहा वरी बि बर्दाश्त करे सघे थी, पर हीअ जेको आहे न करे सघे हा बर्दाश्त। इन जे करे हिनखे पंहिंजो साफ़ु रखिणो आहे त जीअं करंट को बि अंदरि न वञे, माना न छॾे अंदरो मोटर कोई बि करंट, न त सड़ण में इहे देरि न कंदो पोइ मोटर, ठीकु आहे। वरी हाणे असां आॾो हिनखे ॾींदासीं तेलु। तेल हिकु ॿ टेपो तव्हां हिते हारे वरी उनखां पोइ बुर्श सां सुठी तरह सां हुनखे माना बुर्श सां घुमायो त जीअं तेलु अंदरि न लहे, हिते ई माना खिंडड़ी वञे तेलु।
हाणे ही थोरो हल्को थी वियो आहे, हाणे थोरो घणो हल्को आहे, पहिरियां खां हल्को थी वियो आहे। वरी पोयूं हिकु टेपो वरी पोयूं तव्हां हिनखे विझी वरी हिनखे बुरश सां घुमाइजो। बिल्कुलु हल्को थी वियो आहे। हाणे ही नए मोटर जीअं बिल्कुलु हल्को थी वियो आहे। असां तव्हांखे एंड में वरी मोटर हलाए ॾेखारींदासीं, पोइ तव्हां सम्झी सघंदव त हाणे खड़को बि घटाए वेंदो, जेको आवाज़ु उहो घटि थी वेंदो, हिन जो तव्हां सम्झी सघंदव त माना हिन तेल जे ज़रिए बि माना इहो कमु थी सघे थो ऐं आवाज़ु पंहिंजो जेको आहे सो घटि थी वियो, माना तव्हां सम्झंदो त हाणे स्पीड वठी वियो हूंदो। ठीकु आहे न, त तव्हांखे आख़िर में असां इहो ॾेखारींदासीं हलाए, आवाज़ु तव्हां पाण ॾिसंदव त हिन में घटि हूंदो। वरी आॾो असां ॾींदासीं हिनखे तेल। हिते बि हिकिड़ो टेपो वारजोसि, हिकु ॿ टेपो बसि। मूंखे दे पकड़ ता ठीकु आहे, असां हिनखे तेल ॾेई छॾियोसीं, बिल्कुलु हलकड़ो हुयो। हाणे तव्हांखे असां हिनखे हलाए था ॾेखारियूं हिते। ठीकु आहे न, असां वायरियूं ॻंढियूं आहिनि, तव्हांखे असां हलाए था ॾेखारियूं। आवाज़ु तव्हां ॾिसो हिन में, हीअ ॾिसो हाणे आवाज़ु तव्हां ॾे आवाज़ु थोरो ईंदो हूंदो। हीअ ॾिसो मोटर हली रहियो आहे। ठीकु आहे न, हाणे आवाज़ु बिल्कुलु हिन में घटि थी वियो आहे, हिन में आवाज़ु घटिजी वियो आहे हाणे। ऐं उनखां अलावा स्पीड हिन जी वधी वई आहे, छाजे करे जो हिन तेल ते हल्को थियो आहे। पहिरियां हिन ते कट वग़ैरह ॼमियल हुई त ॻोरो हुयो, ऐं उनखां अलावा गरम पियो थिए, ॻोरो हुयो, हिन जे करे हिन ते लोड पियो पए ऐं गरम पियो थिए। ऐं हाणे पंहिंजो हलकड़ो थी वियो आहे, हाणे हीउ शायदि गरम बि घटि थींदो। ऐं उनखां अलावा हवा वग़ैरह मतिलबु तेज़ु थियो आहे त हुन में सवाई ॾींदो हाणे। हाणे हिते ॾिसो तव्हां, हिते मां हिनखे मोटर खे पखे में लॻाए छॾियो आहे। हिकिड़ो पखो आहे नंढिड़ो, हिकिड़ो दुकान में लॻियलु आहे मुंहिंजे में, त इहे मां वायरियूं हिन जी ॻंढियूं आहिनि। तव्हांखे मां हिते हलाए थो ॾेखारियां। वरी हिते हिन में हवा बि सवाई आहे हाणे, हुनखां अलावा आवाज़ु बि हिन जो थोरो थी वियो आहे, घटिजी वियो आहे आवाज़ु बि। ॾिसो हलायोसीं असां पखे खे, हाणे तव्हां हिन जो हलणु ॾिसो, हलणु ॾिसो हिन जो। हाणे तव्हां नाज़रीन, तव्हांखे असांजो हीउ वीडियो कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में ॿुधाईंदा त असांजो हीउ तरीक़ो कीअं लॻो सम्झाइण जो अव्हांखे। हुनखां अलावा जेकॾहिं तव्हां हिन चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, छो जो हिन चैनल ते तव्हांखे सुठी इंफॉर्मेशन मिलंदी रहंदी आहे। ऐं असांजो ईंदड़ वीडियो जेको आहे उन में असां सेखारींदासीं त इलेक्ट्रिकल बोर्ड कीअं सेट कयो वेंदो आहे।
अॼु जो वीडियो असांजो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। उमेदु आहे त हिन वीडियो में तव्हांखे सुठी मालूमात हासिलु थी हूंदी।